नाज़रीन मिठियाणी में वाक़ई अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है सैयद जुल्फ़िकार अली शाह। मिठियाणी सरकारी अस्पताल क़रपशन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया। हज़ारें दवाऊं प्राइवेट स्टोरन ते विकरो थियण लॻियूं। केतिराई गरीब मज़दूर हारी वेचारा बेवसी जो शिकार बणिजी विया। सरकारी दवाऊं प्राइवेट क्लिनिक ते इस्तेमाल पयूं थियनि। ॿी तरफ़ सरकारी अस्पताल बिल्कुलु ख़ाली नज़र अची रही है। डॉक्टरनि मरीज़नि खे ॾिसण खां साफ़ इनकार करे छॾियो। जॾहिं त मरीज़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टरनि जो चवणु आहे त असां सरकारी अस्पतालुनि में मरीज़नि खे न ॾिसंदासीं, तव्हां शाम जो प्राइवेट क्लिनिक ते खणी अचो। ॿी तरफ़ डॉक्टर लुत्फ़ अली दलो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पाण बेवस आहियूं। असांखे DHO साहिब जो चवणु आहे त तव्हां कंहिं बि मरीज़ खे दवा न ॾियो, स्टोरनि तां वञी दवा ख़रीद कनि। ॿिए पासे मिठियाणी शहर जे रहवासियुनि आला इदारनि खां मुतालबो कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे सरकारी अस्पताल में सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, न त ॿी सूरत में असां सरकारी अस्पताल ॾाढो टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।